ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन असां शेयर कयूं पिया परॾेह मां कराची पहुचंदड़ वधीक टिनि मुसाफ़िरनि जी रैपिड एंटीजन टेस्ट पॉज़िटिव अची वई आहे। सिहत खाते सिंध पारां ॼाणायो वियो आहे त कंबर शहदाद कोट नसीराबाद जो रहवासी 21 वरियनि जो नौजवान जिद्दा खां कराची पहुतो हो। सिहत खाते पारां ॼाणायो वियो आहे त ॿियो मरीज़ उत्तर वज़ीरिस्तान सां तालुक़ रखंदड़ नौजवान अबू ज़हबी ऐं टियों मुसाफ़िर जिद्दा खां कराची पहुतो हो। कराची में बि J1 जा 5 केस साम्हूं अची विया आहिनि। सिहत खातो अलर्ट आहे, तर्जुमान जो इहो चवणु आहे। परॾेह मां कराची पहुचंदड़ वधीक टिनि मुसाफ़िरनि जी रैपिड एंटीजन टेस्ट पॉज़िटिव अची वई आहे। सिहत खाते सिंध पारां ॼाणायो वियो आहे त कंबर शहदाद कोट नसीराबाद जो रहवासी 21 वरियनि जो नौजवान जिद्दा खां कराची पहुतो हो। ॿियो मरीज़ उत्तर वज़ीरिस्तान सां तालुक़ रखंदड़ नौजवान अबू ज़हबी ऐं टियों मुसाफ़िर जिद्दा खां कराची पहुतो हो। कराची में बि J1 जा 5 केस साम्हूं अची विया आहिनि। अहम ख़बर नाज़रीन अवां खे ॾियूं पिया परॾेह मां कराची पहुचंदड़ वधीक टिनि मुसाफ़िरनि जी रैपिड एंटीजन टेस्ट पॉज़िटिव अची वई आहे। सिहत खाते सिंध जो चवणु आहे त कंबर शहदाद कोट नसीराबाद जो रहवासी 21 वरियनि जो नौजवान जिद्दा खां कराची पहुतो। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर राजा अस्कर खां। जी राजा अस्कर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी राजा अस्कर, कहिड़ा तफ़सील आहिनि हिन हवाले सां? जी बिल्कुलु, ॾिसो अहम ख़बर खां अवां खे आगाह कंदा हलूं त अॼु सुबुह जो ॿाहिरि मुल्क खां जेके कराची पहुचण वारा 3 मुसाफ़िर उन्हनि जी रैपिड एंटीजन टेस्ट जेको आहे त मुस्बत अची वई आहे। मां अवां ॿुधाईंदो हलां त 21 सालनि जो नसीराबाद जो रिहायशी, कंबर शहदाद कोट जो रिहायशी जॾहिं जिद्दा खां वापसि कराची पहुता त उन्हनि जी जेको आहे एहतियातन टेस्ट कई वई, जंहिंमें जेको उन्हनि जी टेस्ट जेको आहे पॉज़िटिव अची वई आहे। मां ॿुधाईंदो हलां त जेको टियों शख़्स आहे उहो 22 सालनि जो शुमाली वज़ीरिस्तान जो रिहायशी आहे, जेको अबू ज़हबी खां कराची जेको आहे पहुतो, तुंहिंजी पिण जेको आहे टेस्ट कई वई आहे ऐं उन जी टेस्ट बि जेको आहे त पॉज़िटिव अची वई आहे। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके मुतासिरा मुसाफ़िर आहिनि उन्हनि जी जेको आहे त अलामतनि खे जेको आहे नज़र में रखंदे उन्हनि जी टेस्ट कई वई आहे, जेकी टेस्ट पॉज़िटिव आई आहे। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त कराची में N1 वेरिएंट जो जेको आहे 5 केस साम्हूं अची विया आहिनि। इहा तमामु अलार्मिंग जेकी हिकिड़ी सिचुएशन आहे जेको आहे कराची जे शहरनि जे लाइ बि ऐं बल्कि पूरे पाकिस्तान जे लाइ बि। इन केसिस जे जेके नतीजा आहिनि जेके उहे कराची जा असां लेबोरेटरी में जेको आहे त कराया विया, जिन जी जेको आहे टेस्ट जेको आहे मुस्बत अची वई आहे। जॾहिं त सिहत खाते पारां पिण जेको आहे हिदायतूं जारी कयूं आहिनि त अवाम पंहिंजो ऐं पंहिंजनि जो पिण जेको आहे ख़्यालु रखे। ऐं जॾहिं जेके पाकिस्तान में ईंदड़ वेंदड़ जेके रस्ता आहिनि, एयरपोर्ट, ट्रेन वग़ैरह, उन्हनि ते पिण जेको आहे सिहत खाते जूं टीमूं जेको आहे त तैनात कयूं वयूं आहिनि। इहा भरपूर कोशिशि कई थी वञे त कोविड-19 वारो जेको नओं वेरिएंट आहे उहो घटि खां घटि फैलिजे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी राजा अस्कर अपडेट करण लाइ।